ख़बर है नाज़रीन घोटकी में तव्हां सां शेयर कयूं पिया त घोटकीअ जे क़ौम परस्त अॻवान लतीफ़ सिंधूअ जी नियाणियुनि खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। घोटकीअ जे क़ौम परस्त अॻवान लतीफ़ सिंधू जी नियाणीअ खे मुबैना तौर ते अगवा करण जी कोशिश कई वई आहे। घोटकीअ जे क़ौम परस्त अॻवाननि पारां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पूरे ज़िले में एहतिजाजी तहरीक जो ऐलान करे छॾियो आहे। क़ौम परस्त अॻवान लतीफ़ सिंधू जी घरवारी माई अफरोज़ मेमण, धीअ ज़ीनत मेमण ऐं पुट उमेर मेमण घोटकीअ जे सियासी समाजी अॻवाननि नसरुल्लाह कलादी, उस्ताद महबूब घोटो ऐं ॿियनि सां गॾिजी घोटकी प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त गुज़िरियल राति गुलज़ार आराई, एजाज़ मेमण, सज्जाद ऐं जावेद मेमण हथियारबंद साण करे नियाणी ज़ीनत मेमण खे अगवा करण जी कोशिश कई आहे। उन मौक़े ते क़ौम परस्त अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त लतीफ़ सिंधू सिंध जो जाखेड़ी क़ौम परस्त अॻवान रहियो आहे। संदसि हाणे ख़ानदान सां थींदड़ वेधनि ते ख़ामोश न थिबो। हुननि चयो त घोटकी पुलिस नियाणी जे अगवा जी FIR दाख़िल करण बजाए जवाबदारनि जी विंगारू बणियल आहे। हुननि चयो त अगरि लतीफ़ सिंधू जी नियाणी खे अगवा कंदड़ मथां 24 कलाकनि अंदरि FIR दाख़िल करण लाइ गिरफ़्तार न कयो वियो त पूरे ज़िले अंदरि एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं।